बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लीगल ओपिनियन में भलीकार आहियां इरफान महबूब। नाज़रीन 8 फरवरी ते आम चूंडुनि खां पोइ पाकिस्तान में हुकूमत साज़ीअ जो सिलसिलो जारी आहे, जोड़ तोड़ जो सिलसिलो जारी आहे। अॼु पाण ॾिठोसीं त क़ाइदे ऐवान यानी वज़ीर आज़म जी चूंड थी 9 मार्च ते। सदर मुमलिकत जेको पाकिस्तान जी रियासत जो सभ खां वॾो आइनी उहिदो आहे, उन जी चूंड थियणी आहे ऐं हलंदड़ महीने ई सेनेट जा इलेक्शन बि थियणा आहिनि। प्रेसिडेंट जी इलेक्शन कीअं थींदी आहे, जेकॾहिं को माण्हू सदर थियणु चाहे, उन जी अहलियत छा आहे, कानूनी घुर्जूं कहिड़ियूं आहिनि, वोटिंग कीअं थींदी आहे, वोट जो तरीक़ेकार कहिड़ो आहे, ऐं सेनेट जो इलेक्शन्स कीअं थींदियूं आहिनि। अॼोके लीगल ओपिनियन में असां तव्हांखे इन्हनि मामलनि बाबति आगाही ॾींदासीं ऐं इन लाइ असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद खां सैयद अब्बास हैदर शाह साहब, सीनियर कानूनदान आहिनि। शाह साहब अस्सलाम वालेकुम। शाह साहब वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। सभ खां पहिरियां असीं ॿुधायो त जेकॾहिं को माण्हू पाकिस्तान में या पाकिस्तान जो सदर थियणु चाहे थो त कानून छा थो ॿुधाए, अहलियत छा आहे हुनजी, ऐं लीगल रिक्वायरमेंट्स छा आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी मूंखे टाइम ॾिनो। ज़ाहिर आहे जॾहिं कोई बि प्रेसिडेंट थींदो आहे, कंहिं बि उहिदे ते ईंदो आहे त उनजे लाइ अहलियत हर मुल्क जे आइन जे अंदरि डिफाइन थियल आहे। पाकिस्तान में बि डिफाइन थियल आहे उनजी अहलियत। सभ खां पहिरियों त उन में इहा शइ हुजणु खपे त उहो पाकिस्तानी हुजणु खपे, सिटीज़न ऑफ पाकिस्तान हुजणु उनजो ज़रूरी आहे। ऐं ॿी क्वालिफिकेशन हुनजी आहे त उहो मुस्लमान हुजे। जी पाकिस्तान जे सदर थियण जे लाइ ॿी क्वालिफिकेशन हुनजी मुस्लमान हुजणु ज़रूरी आहे। ऐं टी, उनजो एज फैक्टर छा हुजणु खपे, उहो बि कैटेगोरिकली मेंशन थियल आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जे अंदरि। त घटि में घटि हुनजी उमिरि 45 साल हुजणु खपे। ऐं चौथी फाइनल जेका हुनजी क्वालिफिकेशन आहे उहा इहा आहे त उन में पार्लियामानी रुकन हुजण जी सलाहियत हुजणु ज़रूरी आहे। इन सां गॾु मेंशन इहो थियल आहे त बाबा जेके आर्टिकल 62 जे अंदरि क्वालिफिकेशन्स आहिनि उहे बि इन्हनि सां गॾु लागू आहिनि सदर जे लाइ। सो इहे चंद शयूं ज़रूरी आहिनि प्रेसिडेंट थियण जे लाइ। जेकॾहिं हुन में इहे शयूं न हूंदियूं त उहो सदर जे लाइ अहल आहे। अच्छा शाह साहब, ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि। प्राइम मिनिस्टर त आहे एग्ज़ीक्यूटिव उहिदो हिकिड़ो मुल्क खे जेको हलाए थो, प्रेसिडेंट जूं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि पाकिस्तान जे आइन में। प्रेसिडेंट बुनियादी तौर जेको आहे उहो हेड ऑफ स्टेट थींदो आहे। जी रियासत खे हलाइण जो जेको फाइनल असेंट हूंदो आहे उहो प्रेसिडेंट जे हवाले कयो वेंदो आहे। प्रेसिडेंट सेम टाइम ते हेड ऑफ स्टेट बि हूंदी आहे, हेड ऑफ चीफ ऑफ आर्म्ड स्टाफ बि हूंदो आहे। ऐं उनखां अलावा एमरजेंसी लागू करण जी पावर बि हिनखे हूंदी आहे। ऐं मुख़्तलिफ़ ॿिया बि पावर मेंशन थियल आहिनि, जीअं प्राइम मिनिस्टर जी एडवाइस ते मतिलबु इहे सभु शयूं करे सघे थो। जीअं हा, उनखे प्राइम मिनिस्टर जे असेंट एडवाइस जी ज़रूरत हूंदी आहे, लेकिन फाइनल असेंट पावर जेको हूंदो आहे उहो प्रेसिडेंट खे हूंदो आहे। पार्डन जी बि प्रेसिडेंट पार्डन ग्रांट बि करे सघंदो आहे ऐं उनखां अलावा रेमिट बि करे सघंदो आहे, कंहिंजी सज़ा खे सस्पेंड या कम्यूट बि करे सघंदो आहे। ऐं सेंटेंस पास थियल हुजे जेकॾहिं कोर्ट जे तरफ़ खां या ट्राइब्यूनल में या कंहिं ॿी अथॉरिटी जेकॾहिं कुझु पास कयो हुजे त उनखे बि प्रेसिडेंट रिप्रीव या सेंटेंस केतिरे टाइम पीरियड लाइ। सेंटेंस बुनियादी तौर जॾहिं असां सेंटेंस जो वर्ड इस्तेमालु कंदा आहियूं त उहो सेंटेंस डेथ सेंटेंस हूंदो आहे। जी हू न हूंदो आहे त काई सज़ा इम्प्रिजमेंट वग़ैरह उहा माफ़ नथो करे सघे। हा, डेथ सेंटेंस। अच्छा साईं, इलेक्शन कीअं थींदा आहिनि, सदर चूंडबो कीअं आहे। सदर हिकिड़े इलेक्टोरल कॉलेज जे थ्रू असां चूंडींदा आहियूं। पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि इलेक्टोरल कॉलेज पहिरियां त असांखे इलेक्टोरल कॉलेज सम्झायो त इहा कहिड़ी भला आहे, छा आहे। हा, इलेक्टोरल कॉलेज सदर जे लाइ जेका तयन कयो वियो आहे उहो आहे तव्हांजो पार्लियामेंट, जंहिंमें सेनेट अची वई, नेशनल असेंबली अची वई ऐं 4 सूबनि जूं असेंबलियूं अची वयूं। सही। इहे चारई मिली करे इलेक्टोरल कॉलेज ठाहींदा आहिनि। हाणे अचूं था त इहो प्रोसीजर थींदो कीअं आहे। जी पहिरियों ईअं थींदो आहे त
इलेक्शन कमिश्नर चीफ इलेक्शन कमिश्नर जी बुनियादी जिम्मेदारी हूंदी आहे त उहो सदर जा इंतखाबात कंडक्ट करे। ठीकु आहे। जी हाणे वोट ॾियण जी जेका इख्तियार ॾिनो वियो आहे उहो कहिड़े हाउस खे केतिरो ॾिनो वियो आहे इहो थोरो प्रोपोर्शनल रिप्रेज़ेंटेशन जे हवाले सां ॾिनल आहे, जी मुतनासिब नुमाइंदगी जे हिसाब सां ॾिनल आहे। फर्स्ट कयो सेनेट जेको आहे उन जे हिकिड़े मेंबर जो वोट हिकिड़ो ई थींदो ऐं क़ौमी असेंबली जो नेशनल असेंबली जे वोट जी वर्थ हिकिड़े वोट जी हिकिड़ी हूंदी आहे। सही सूबाई स्ट्रक्चर हिननि रखियो आहे उहो थोरो डिफरेंट आहे। उहो हिननि मयार रखियो आहे बलोचिस्तान जो सूबाई असेंबली खे, छो जो उहा असां वटि स्मॉलेस्ट प्रोविंशियल असेंबली आहे, नंढड़ी सूबाई असेंबली आहे। लिहाज़ा हुननि हुनखे मयार रखी करे त बाबा छो जो बलोचिस्तान असेंबली में 65 वोट आहिनि, ईअं वरी वॾे में वॾी असेंबली पंजाब आहे त हुन जा 371 वोट आहिनि ऐं सिंध जा 168 वोट आहिनि या KPK जा 124 वोट आहिनि। त इन्हनि खे असां कीअं वोट खे डिफाइन कयूं? पोइ हुननि डिफाइन ईअं कयो आहे त बलोचिस्तान जे 65 वोटनि खे पंजाब जा बि 65 वोट ई काउंट कया वेंदा। 371 वोटनि खे 65 सां डिवाइड कंदा, उनखे विराईंदा 65 सां। पोइ मुंहिंजे ख्याल में हिननि जो जेको वञी बीहंदो हिकु वोट उहो 5.8 रेशो जेको वञी बीहंदो 5.8 माण्हू जॾहिं वोट ॾींदा त उहो हिकिड़ो वोट काउंट कयो वेंदो पंजाब असेंबली। ऐं सिंध असेंबली जो जेको आहे उहो मुंहिंजे ख्याल में 2.58 थो बीहे ऐं ईअं ई KPK जो जेको आहे उहो 1.90 बीहंदो। इहे रेशो हिन जे करे हिननि कयो आहे त हिननि जे असेंबलियुनि जी जेका टोटल तादाद आहे मेंबरनि जी, उन मेंबरनि जी टोटल तादाद खे 65 बलोचिस्तान वारे सां डिवाइड कंदासीं ऐं पोइ उनखे उहो वोट ॾियण जो हक़ ॾींदासीं। इहे मिलाए करे वोट ॾींदा। इहो तक़रीबन असां वटि वञी 706 या 704 वोट वञी बीहंदा। उन्हनि मां अक्सरियती वोट जेको कैंडिडेट खणंदो उहो पाकिस्तान जो प्रेसिडेंट थींदो। अच्छा साईं, अंगनि अखरनि में त पॉइंट खां पोइ जेकॾहिं को अदद आहे त उहो सम्झ में अचे थो, पर जेकॾहिं कंहिंखे वोट करिणो आहे ऐं उहो पॉइंटनि में हुजे त उहो कीअं असां माण्हूअ खे अॻियां खे सम्झायूं? हाणे फ़र्ज़ु कयो जीअं तव्हां ॿुधायो त 5 ॾह 8 माण्हू, हाणे 5 त सॼा सारा हुजनि, इहो पॉइंट 8 वारो इहे शयूं कीअं एडजस्ट थियनि थियूं वोटिंग में? इनखे एडजस्ट ईअं कंदा आहिनि। हाणे जॾहिं 5.5 हूंदो आहे त हिन जो मतिलबु हूंदो आहे या 5.5 खां मथे हूंदो आहे त पोइ वरी हिकिड़ो वोट काउंट थी वेंदो आहे, यानी 6 करे वोट काउंट करे छॾींदा आहिनि। मजमूई जॾहिं वोटिंग थींदी आहे त उन खां बाद में इहा काउंट थींदी? उन खां बाद में काउंटिंग थींदी आहे, बिल्कुलु। अच्छा, आईनी ॿी शइ इहा हूंदी आहे, जी माज़रत मां अवांजी क्वेश्चन खे कटियो, लेकिन अच्छा ॿी शइ इहा हूंदी आहे हिन में लाज़मी त एक्टिंग जेके मेंबर हूंदा आहिनि, मिसाल हिन वक़्तु मेंबर आहिनि घणा टोटल, ऐं थी सघे थो 371 मेंबर हुजनि पंजाब असेंबली में, लेकिन जेके सिटिंग मेंबर्स हुजनि उन्हनि जी तादाद घटि हुजे ऐं कुझु माण्हू उते अवेलेबल न हुजनि। मुंहिंजो बि नेक्स्ट सवाल साईं इन ई मामले ते हुयो, छो जो पाण वटि जनरल सीटुनि जो तादाद फिक्स आहे ऐं उन सां वरी एडिशन थींदो आहे मख़सूस सीटुनि जो, तॾहिं उन खां पोइ वञी ऐवान जेको आहे सो मुकमिल तसवर थींदो आहे। हाणे पाण वटि अॻे ई मामिलो टंगियो पियो आहे, सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं नथियूं ॾिनियूं वञनि या अञा ताईं न मिलियूं सघियूं आहिनि, या आइन कानून वटसोवर जेको बि आहे उनजो अञा फ़ैसिलो थियणो आहे। फ़र्ज़ु था करे वठूं जेकॾहिं सदारती इलेक्शन ताईं इहे मख़सूस सीटूं सुन्नी इत्तेहाद खे अलाट नथियूं कयूं वञनि त पोइ हिन इलेक्शन ते छा को फ़र्क़ु पवंदो? इलेक्शन ते फ़र्क़ु कोन पवंदो, वोट रेशो ते फ़र्क़ु पवंदो। त वोट घटिजी वेंदा, पोइ उन हिसाब सां उन मां अक्सरियती जेके वोट कैंडिडेट खणंदो उनखे प्रेसिडेंट कयो वेंदो। अच्छा सही। अच्छा सर, प्रेसिडेंट जो आईनी मुद्दो केतिरो हूंदो आहे? आईनी मुद्दो 5 साल हूंदो आहे, प्रेसिडेंट जो आईनी मुद्दो 5 साल। पर पाण ॾिसूं था मौजूदा जेको सदर आहे त इहो 5 साल खां बि एक्सटेंड करे वियो आहे। जी, इन में मौजूदा हालात जेके पाकिस्तान जा हुया पॉलिटिकल अनसर्टेनिटी जे करे 5 साल खां हिन जो पीरियड वधी वियो आहे त अनकॉन्स्टिट्यूशनल। कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि मेंशन थियल आहे 5 साल प्रेसिडेंट हूंदो, उन खां बाद में उनखे ऑफिस वेकेट करणी पवंदी, लेकिन हिन दफ़े इहा शइ न आहे थी पाकिस्तान में।
अच्छा साईं, 5 सालनि जे अंदरि जेकॾहिं वज़ीर आज़म खे हटाइणो आहे त नो कॉन्फिडेंस मोशन मूव थींदो आहे। असां ॾिठो बि आहे पाकिस्तान जी तारीख़ में, हाणे रिसेंटली बि 2021-22 में इहा प्रैक्टिस ॿीहर एक्सरसाइज़ कई वई। जेकॾहिं सदर खे जी 5 सालनि जे आइनी मुदे खां पहिरियों हटाइणो आहे त उन जो छा प्रोसीजर आहे, कीअं हटाए सघिजे थो सदर खे? उहो हुनजे लाइ रिमूवल थींदो आहे, इम्पीचमेंट थींदी आहे प्रेसिडेंट जी। जी उन में बि चंद शयूं हाणे रिमूव कजे त छो कजे, इन जो सबबु छा हुजणु खपे, कहिड़ी बुनियाद ते असां प्रेसिडेंट खे रिमूव करे सघूं था। जी पहिरीं शइ इहा आहे त उहो फिज़िकली ऐं मेंटली इनकेपेसिटी हुजे हुन में, या त फिज़िकली अनफिट हुजे या मेंटली अनफिट हुजे, त पोइ हुनजी इम्पीचमेंट जो प्रोसीजर शुरू थी वेंदो। ठीकु आहे। जी ॿी शइ इहा आहे त हुन कॉन्स्टिट्यूशन वायोलेशन जो चार्ज हुजे हुनजे मथां, त हुन आइन खे वायोलेट कयो आहे, हुनजो चार्ज, हुनजो इल्ज़ाम हुजे हुनजे मथां, त पोइ असां इम्पीचमेंट जो रिटन नोटिस फर्स्ट ऑफ ऑल असां ॾींदा आहियूं अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन स्पीकर क़ौमी असेंबली खे। उनजो फर्दर प्रोसीजर इहो हूंदो आहे, जेकॾहिं स्पीकर अवेलेबल न आहे त पोइ असां चेयरमैन सेनेट खे ॾींदा आहियूं। हिन में हिकिड़ी चौथी कंडीशन हूंदी आहे ग्रॉस मिसकंडक्ट जी। हुन पंहिंजे उहिदे जे दौरान मिसकंडक्ट कयो आहे, त इन सूरत में बि उनजे ख़िलाफ़ इम्पीचमेंट मूव करे सघे थी। इहो हिन जो आइनी प्रोसीजर हूंदो आहे पाकिस्तान जे कानून जे अंदरि, आइन जे अंदरि। इहे मैंडेटरी आहिनि, ज़रूरी आहे साईं? हा, इहे मैंडेटरी आहिनि। इहे 4 शयूं जेकॾहिं हुन में न आहिनि त उन खां अलावा त काई अहिड़ी सूरत हाल पैदा नथी थिए त असां प्रेसिडेंट खे हटाए सघूं। न, ईअं प्राइम मिनिस्टर में ईअं बि थींदो आहे जेकॾहिं नंबर गेम फ़र्ज़ु था करे वठूं, चेंज थी वई, जीअं पाण 2022 में ॾिठो त हटाए छॾियूं प्राइम मिनिस्टर खे, पर जेकॾहिं प्रेसिडेंट वारे मामले में ईअं थिए थो, नंबर गेम चेंज थी वञे या सभु गॾिजी हटाइणु चाहिनि था, पर जेका तव्हां रिक्वायरमेंट असांखे ॿुधाई आहे इम्पीचमेंट जी, उहे शयूं जेकॾहिं उन क्राइटेरिया में फाल नथियूं कनि त पोइ छा उहा जेका रिमूवल वारी मोशन हूंदी, तरीक़ेकार हूंदो, उहो इफेक्टिव न हूंदो? आइन में असां वटि इहा शइ मेंशन थियल आहे त जेकॾहिं प्रेसिडेंट हिकिड़ो दफ़ो ऑफिस अक्वायर करे थो, ऑफिस में अची वियो, प्रेसिडेंट थी वियो, हाणे असां हुनजे ख़िलाफ़ वोट ऑफ नो कॉन्फिडेंस नथा आणे सघूं त उनखे असां हिन उहिदे तां हटायूं। सवाइ इहो तरीक़ो जेको इम्पीचमेंट वारो या रिमूवल वारो ॾसियल आहे, त जेकॾहिं उहो फिज़िकली या मेंटली अनफिट आहे, या वरी उन कॉन्स्टिट्यूशन वायोलेट कयो आहे, या ग्रॉस मिसकंडक्ट कई आहे, त इन सूरत में असां उनखे हटाए सघूं था उहिदे ते। अदरवाइज़ ॿी सूरत में इख्तियार न आहे पार्लियामेंट खे इहा शइ मेंशन थी। हटाइण खां पोइ इहा सज़ा सफिशेंट आहे या हटाइण खां पोइ बि उन जे ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे थी? जीअं असां ॾिसंदा आहियूं ॿियनि उहिदनि तां जॾहिं माण्हुनि खे हटाए वेंदो आहे त पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ा केसनि जो ड्रिगो हिकिड़ो अंग शुरू थी वेंदो आहे, त प्रेसिडेंट सां बि ईअं थी सघे थो या आइन का वरी इम्पीचमेंट जे थ्रू जेकॾहिं प्रेसिडेंट खे ऑफिस मां रिमूव कयो वञे थो, इन जो मतिलबु इहो आहे, हाणे पहिरीं जेके कंडीशन्स ॾसियल आहिनि, जीअं फिज़िकली अनफिट आहे या मेंटली इनकेपेसिटी जेकॾहिं हुन में अचे थी, त उन सूरत में त कोई ट्रायल ॾे वञण जी ज़रूरत कोन्हे का। लेकिन हुन जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन वायोलेट कयो आहे या ग्रॉस मिसकंडक्ट जो इर्तिकाब कयो आहे, त पोइ उन सूरत में हुन जे ख़िलाफ़ ट्रायल हली सघे। ठीकु आहे शाह साहिबु, पाण ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं, पर हिते ब्रेक जो टाइम थियो आहे, सो नाज़रीन नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। स्टे विद अस। लीगल ओपिनियन में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ब्रेक खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल पई कई त पाकिस्तान में सदर मुमलिकत जी चूंड कीअं थींदी आहे, केरु केरु सदर बणजण जे लाइ अहमियत जेको आहे सो अगेन कराए। यार ही छा आहे बाक़िर, ही बंदि कर न, हे डिस्टर्ब थी करे मूंखे, क्यों ॾेई बंदि करे छॾ टॉक बैक। लीगल ओपिनियन में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ब्रेक खां पहिरियां पाण ॻाल्हि ॿोल पई कईसीं त पाकिस्तान में सदर जी इलेक्शन कीअं थींदी आहे, वोटिंग जो कहिड़ो तरीक़ेकार आहे ऐं केरु केरु इन वोटिंग वारे हिसे में पार्टिसिपेट करे सघे थो। हाणे पाण ॻाल्हाईंदासीं त पाकिस्तान जो जेको मथियों ऐवान आहे सेनेट, उनजी पाकिस्तान में केतिरी अहमियत आहे, उन जा इलेक्शन्स कॾहिं ऐं कीअं
थींदा आहिनि ऐं पाकिस्तान जो आइन इन मामले ते छा थो चवे। इस्लामाबाद खां सैयद अब्बास हैदर शाह साहब सीनियर कानूनदान आहिनि, असां सां गॾु मौजूदु आहिनि। शाह साहब, हाणे पाण अचूं था सेनेट ते, त सेनेट जी एतिरी अहमियत छो आहे भला पाकिस्तान में? क़ौमी असेंबली डिज़ोल्व थिए थी ऐं 4 प्रोविंशियल असेंबलीज़ डिज़ोल्व थियनि थियूं, पर सेनेट डिज़ोल्व नथो थिए, छो? बुनियादी तौर सेनेट जेको आहे उहो वफ़ाक़ जी अलामत आहे, फेडरेशन जी अलामत आहे। ऐं असांजो पाकिस्तान जो परमानेंट इदारो आहे, परमानेंट हाउस आहे ऐवान बाला। उनजो परमानेंट हुजण ई फेडरेशन जे निशानदेही करे थो। लिहाज़ा इन हाउस खे असां साइकिल जे हिसाब सां रखंदा आहियूं, त हर 3 साल में कुझु मेंबर इन जा रिटायर थींदा आहिनि। इन जी ड्यूरेशन 6 साल हूंदी आहे। वरी साइकिल हलंदी आहे, नवां सेनेटर्स वग़ैरह मुंतख़िब थींदा आहिनि। वरी कुझु 3 सालनि खां पोइ रिटायर थींदा, वरी नवां मुंतख़िब थींदा। ऐं परमानेंट इदारो आहे, पाकिस्तान जी वफ़ाक़ी शनाख़्त आहे, तंहिंजे करे इनखे घणी अहमियत हासिल आहे पाकिस्तान जी। अच्छा साईं, सेनेटर थियण जी अहलियत छा आहे? आइन छा थो चवे त कहिड़ो कहिड़ो माण्हू, कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स आहिनि सेनेटर थियण लाइ? सेनेट जे लाइ ज़रूरी आहे, पाकिस्तान में जंहिं बि असेंबली में वञे माण्हू, त उनजे लाइ रिक्वायरमेंट क्वालिफिकेशंस हूंदियूं आहिनि। सेनेट में बि क्वालिफिकेशंस मेंशन थियल आहिनि। सभ खां पहिरियों त इहो ई पाकिस्तान जो शहरी हुजे ऐं जंहिं इलाइक़े मां हू सेनेटर चूंडिजे थो, उन इलाइक़े में हुनजो रजिस्टर्ड वोटर हुजणु ज़रूरी आहे ऐं हुनजी एज 30 साल जे 30 साल खां ताईं हुजणु ज़रूरी आहे, या 30 साल खां मथे हुजे, 30 साल खां घटि न हुजे हुनजी एज। उन खां अलावा जेके आर्टिकल 62 जे अंदरि क्वालिफिकेशंस आहिनि, या ऑनेस्ट हुजे या सादिको अमीन वारो जेको अक्सर पाकिस्तान में लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, उहे क्वालिफिकेशन 62 में जेके चंद क्वालिफिकेशंस उम्मीदवार जे लाइ मेंशन थियल आहिनि, सेनेट जे उम्मीदवार जे लाइ बि ज़रूरी आहे। अच्छा, सेनेटर थियण जे लाइ आज़ाद हैसियत में वञी सघे थो, या पार्टियूं ई सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको आहे सो अपॉइंट या नामज़द करे सघनि थियूं? सेनेट खे घणो करे पार्टियूं ई नामज़द कंदियूं आहिनि, जेका प्रैक्टिस पाकिस्तान जे अंदरि आहे। आज़ाद माण्हू जेकॾहिं वेंदो त पोइ वोट कीअं हासिल कंदो, छो जो सूबाई असेंबलियूं त हूंदियूं ई पार्टीज़ वटि आहिनि ऐं आज़ाद माण्हू सूबाई असेंबली में हूंदा कोन, त उहो त हुनखे वोट नथा करे सघनि। अच्छा शाह साहब, सेनेटर जी चूंड कीअं थींदी आहे? वोटिंग जो उनजो तरीक़ेकार कहिड़ो आहे? छो जो जॾहिं तव्हां असांखे ॿुधायो पिए त जॾहिं सदर जी इलेक्शन थींदी आहे त उन्हनि जो हिकिड़ो फार्मूलो आहे, इलेक्टोरल कॉलेज जीअं तव्हां ॿुधायो, ऐं उन्हनि जो वोटिंग जो जेको तरीक़ेकार बि आहे, त बलोचिस्तान सां उनखे भेटाए वियो आहे। 65 बलोचिस्तान आहे, त ॿियूं जेके असेंबलियूं आहिनि उन्हनि जे वोटनि जो तरीक़ेकार बि उहो ई रखियो वियो आहे। त सेनेटर जेकॾहिं को माण्हू चूंडिजे थो, त उनजी वोटिंग कीअं थींदी आहे ऐं उनखे वोट केरु कंदो आहे? सेनेटर जे लाइ जेको इलेक्शन जो प्रोसीजर आहे, उहो इहो आहे त हर कंहिं उम्मीदवार खे ख़ासि तादाद वोटनि जी हासिल करणी पवंदी आहे। पंजाब जे अंदरि 371 सीटां आहिनि सूबाई असेंबली जूं, उते जेकॾहिं 7 जनरल सीटूं सेनेट जूं ख़ाली आहिनि ऐं उन्हनि जी इलेक्शन थियणी आहे, त पोइ उनखे असां 7 खे डिवाइड कंदासीं 371 सीटनि सां, त तक़रीबन उहो 53 वोट खणे हिकिड़ो सेनेटर। 53 वोट खणंदा, तॾहिं उहे क्वालिफाई या मुंतख़िब थी वेंदा सेनेटर थियण जे लाइ। ठीकु आहे सैयद अब्बास हैदर शाह साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। असां चाहियो पिए त अञा इनखे थोरो कंटिन्यू कयूं हा, पर थोरो टेक्निकल इशूज़ जे करे असां इन शइ खे कंटिन्यू न करे सघियासीं। असां कोशिशि कईसीं त मुख़्तसिर वक़्त में पाकिस्तान में सदर जा इलेक्शन्स कीअं थींदा आहिनि ऐं उन्हनि जे वोटिंग जो तरीक़ेकार कीअं आहे उहो तव्हांखे सम्झायूं। सेनेट जा इलेक्शन आहिनि, उन्हनि बाबति बि असां तव्हांखे आगाही ॾिनी। उमेदु कयूं था त मुख़्तसिर वक़्त में हीअ ॾिनल आगाही अव्हां जे लाइ ज़रूरु लाभाइती साबित थी हूंदी। इनशाला अॻे हफ़्ते वरी का नए महिमान ऐं नई टॉपिक सां गॾु हाज़िर थिबो। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।